जो सलाम वेठल वॾी पटड़ीअ में आहे 371 मुंहिंजो नंबर आहे खातो आहे उन जे मथां बुलनि कब्ज़ो कयो आहे सालियो आहे मुराद आहे हकीम आहे टोटली खातो जे कब्ज़ो कई वेठा आहिनि उन में ज़ोरीअ घर आया अथऊं मां पुलिस ॾे रुकियो में कानून ॾे रुकियो में एतिरे क़दुरु डायरेक्ट मुख़्तियार में शीशन कोर्ट में हाई कोर्ट में काथे बि मूंखे इंसाफ़ नथो मिले कहिड़ो कानून आहे पाकिस्तान जो केस लड़ंदे लड़ंदे 15/4/2013 जो केस विधल आहे त अञा ताईं मूंखे को इंसाफ़ बि न मिलियो आहे 5 जजनि केस हलायो 6 जवाबदारनि में हिकु बि जवाबदार न घुरायो अथऊं जेको अचे थो हिकिड़ो तारीख़ वठे न वठे जहिड़ो पैसा खाराए शुफार थी करे बुलड़ा ज़ात जा पार्टी लेवल ते माण्हू आहिनि मूंखे इंसाफ़ मिले ई नथो ख़र्चु करे करे मां थकिजी पियो आहियां हाणे एतिरे क़दुरु बेज़ार थी वियो आहियां मां जो मां पंहिंजे पाण खे बाहि जी साड़ण जी कोशिशि कयां थो इहो कहिड़ो इंसाफ़ आहे अॼु इंसाफ़ मुंहिंजे हूंदे न मिलियो सुभाणे मुंहिंजा पोयां बि इहो केस उगाइनि पाकिस्तान लेवल ते कानून जो एतिरो ई मां चवां थो मथे हुकुमरान खे बि चवां थो मुंहिंजो इंसाफ़ खपे मूंखे